जितना अच्छा काम कर रही है, उनकी टीम काम कर रही है, हर वक्त एक लेटेस्ट इंफॉर्मेशन देते हैं और बड़ी मुबारक और मेरी एक तमन्नाएं उनके साथ हैं। लेकिन ये एक बहुत ही बिल्कुल, मैं उनके घर भी गया था जान मोहम्मद के, अगर आपको याद हो, मैंने वहां भी ये बात की कि वो असल में इतने आगे से आगे चलते जा रहे हैं, पुलिस उनके पीछे लगी हुई, इनका ट्रेस हमारे पास है। मैं अभी लेटेस्ट आज आपके बात करके इंशाल्लाह आप मुझे सुबह नहीं करना, मैं आपको सारी अपडेट दूंगा इसके बारे में कि क्यों डिले है, किस वजह से है, क्यों लेट है और कितने अर्से में तमाम मुलजिमों को पकड़ने की इच्छा है। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल कचे में लिखियल आहिनि। पुलिस शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस जी जांच करे रही है। जांच बाबत पुलिस का जाण वठी रिपोर्ट जा तफ़सील जल्द जारी कया वेंदा। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जा कातिल कचे में लिकियल आहिनि। ऑपरेशन जूं तैयारियूं मुकमिल आहिनि। कचे मां पाणी लहण बाद कार्रवाई कई वेंदी। जान मोहम्मद मर जे क़त्ल वारे वाक़े में जेके बि किरदार मुलविस हूंदा उन्हनि खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। सखर पुलिस 49 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। मुख्य कातिल शेरू उर्फ शेरल मर, गुलज़ार, जुमन, नसीर, कुर्बान मर ऐं ॿिया जवाबदार अञा ताईं कानून जी पकड़ में न अची सघिया। शहीद जे वारसनि ऐं कलम धड़नि में ताव पकड़ियल। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी बाबति निगरान हुकूमत ऐं IG सिंध जा वाइदा बि वफ़ा न थिया। सखर में सिविल सोसाइटी ऐं साफ़िन जो शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। सखर प्रेस क्लब बाॾो 49 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कई वई। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते हैदराबाद, मटियारी, खैबर, टंडोलायर, बदीन, कोटड़ी, दादू में अलामती बुख हड़ताल कई वई। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल ऐं सहूलियतकार फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो। एहतजाज कंदड़नि जो चवणो त शहीद जान मोहम्मद मर मज़लूमनि जो आवाज़ हो। कलम धड़नि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। IG सिंध पारां शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस जे जोड़ियल जांच कमेटी शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस जी रिपोर्ट पधरी न कई। 1 महीनो मुकमिल थियण बावजूद DIG तनवीर आलम ओढो जी सरबराही में जोड़ियल जांच कमेटी रिपोर्ट जमा न कराई। DIG तनवीर आलम ओढो जो चवणु आहे त फरियादी शाहिदनि ऐं पुलिस जा बयान कलमबंद करे छॾिया आहिनि। मुख्य कातिल गिरफ़्तार न थियण सबबि रिपोर्ट मुकमिल न थी सघी आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। जल्द कातिल गिरफ़्तार करे बयान वठी जांच मुकमिल करे रिपोर्ट पधरी कई वेंदी। सकरन भरिसां ॻोठ माड़ी जलपाणी में चइनि ॻोठाणनि जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पारां जोड़ियल जांच कमेटी जांच शुरू करे छॾी। कमेटी सरबराह कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर शाह, DIG शहीद बेनज़ीराबाद, DIG स्पेशल ब्रांच कराची आसिफ एजाज शेख, कमिश्नर हाउस नवाबशाह में ॻोठ माड़ी जलपाणी जे ॻोठाणनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जे SHOs जा बयान कलमबंद करे वरिता। ॻोठाणनि बयान कलमबंद कराइण बाद KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त क़त्ल कयल 4 ॼणनि ऐं ज़ख़्मियुनि ते को बि केस दाख़िल न आहे। मक़तूल पोरियतनि खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे। मामले जी हाई कोर्ट जे जज खां जांच कराई वञे। मक़तूलनि जा वारस अॾे ते वेठल आहिनि। सकरन जे ॻोठ माड़ी जलपाणी में चढ़ाई दौरान क़त्ल थियल 4 ॻोठाणनि जा वारस इंसाफ़ जा मुंतज़िर। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। GA सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो, एडवोकेट नसरुल्लाह जमाली, अमजद अली जी अॻुवाणी में वकीलनि जे वफ़द समेत सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तॾे ते पहुची वारसनि सां ताज़ियत कई। केस दाख़िल थियण बावजूद का बि अॻुभराई न थी। ॻोठ में सोग वारो माहौल छायल। नवाब वली मोहम्मद ढोरो नारो ऐं कराची में 3 तलवार वटे माड़ी जलबाणी वाक़े ख़िलाफ़ एहतजाज दौरान
टे तलवार वटे पुलिस जी वॾी नफ़री पची वई। एहतिजाज कंदड़नि पारां वाक़े खिलाफ़ नारेबाज़ी। एहतिजाज कंदड़नि चयो त सिंध में बेगुनाह माण्हुनि खे मारे ख़ौफ़ पखिड़ियो पियो वञे। माड़ी जलपाणी वाक़े जी FIR अणॼातल जवाबदारनि बदिरां असुल ज़िम्मेवारनि खिलाफ़ दाख़िल कई वञे। बलूचिस्तान हुकूमत मस्तोंग धमाके जे शहीदनि जे वारसनि खे 15-15 लाख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। सुदसमा वारे निगरान सूबाई वज़ीर जान अचकज़ई चयो आहे त बलूचिस्तान अंदरि दहशतगर्दी जे वाक़िअनि में भारत मुलविस आहे। हुकूमत मस्तोंग साने जे शहीदनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे अकेलो न छॾींदी। मस्तोंग साने खिलाफ़ कोयटा समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई। पाक फौज जूं दोस्त मुल्कनि सां गॾिजी मिलिट्री नेशनल ज्वाइंट स्पेशल फोर्सेस मशक़ूं पाकिस्तान, काज़ाकिस्तान, कतर, तुर्की ऐं उज़्बेकिस्तान जे स्पेशल फोर्सेस विच में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ 2 हफ़्तनि ताईं मशक़ूं जारी रहियूं। तक़रीब में कोर कमांडर 11 कोर, डायरेक्टर जनरल मिलिट्री ट्रेनिंग ऐं GOC स्पेशल सर्विसिस ग्रुप ख़ासि महिमान तौर शिरकत कई। दोस्त मुल्कनि जे आफ़ीसरनि जी बे मशक़नि जी पुॼाणी वारी तक़रीब में शिरकत। ISPR मूजिब मशक़ुनि जो मक़सदु बिरादर मुल्कनि विच में तारीख़ी फ़ौजी लाॻापनि खे मज़बूत बणाइणु हो। मशक़ुनि सां दहशतगर्दी ख़िलाफ़ गॾियल सहकार खे हथी मिलंदी। तारीख़ ॾेई शफ़ाफ़ चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। असां हर वक़्तु चूंडुनि लाइ तयार आहियूं। क़ौम खे ख़बर आहे त मुल्क खे मसइलनि जी दुबण में कंहिं धिकियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त असांजी नज़र में PTI चेयरमैन नाइल आहे। हुन मुल्क खे मुआशी ऐं सियासी मसइलनि जे दुबण में धिकियो। समूरी क़ौम खे नवाज़ शरीफ़ जी आजा करणु घुर्जे। असांजी मंज़िल लखनि करोड़नि विकुनि खां परते सदियुनि जे पंध ते अञा बे अॻिते। सिंध जे महबूब चैनल जी सालगिरह पंहिंजनि शहीदनि जे नाम अॼु KTN न्यूज़ जी सोरी KTN एंटरटेनमेंट जी 21वीं ऐं कशिश जी 18वीं सालगिरह मल्हाई वई। सिंध जे वसीलनि जी मालिकी हुजे या कालाबाग डैम वारो मामिलो, तालीम जे सहूलियतुनि जी अणहूंद हुजे या सिहत जे शोबे में सहूलियतुनि जो फुक़दान, कचे में धाड़ेल राज हुजे या बोर्ड सबब सिंध में आयल तबाही, KTN न्यूज़ सदाई सिंध जे अवाम जी तर्जुमानी करे पाण मल्हाईंदी रही आहे। अवाम जे हक़नि जी जंग विढ़ंदे KTN न्यूज़ जा बहादुर रिपोर्टर्स शाहिद सुमरो, अमीर बख्श बिरोही, मुनीर सांगी, औरंगज़ेब तुनियो, अज़ीज़ मेमुन ऐं जान मोहम्मद महर पंहिंजूं जानियूं बि कुर्बान करे विया। वारे में जिनसी ॾाढाई जो शिकार थियण बाद फौत थियल ज़्यादती बाद ज़ख़्म नासुर बणिजी वञण ऐं समूरे जिस्म में ज़हर पखिड़जण सबबि फौत थी वियल वारे में जिनसी ज़्यादती बाद फौत थियल नाज़ा चुन जे पोस्टमार्टम जी रिपोर्ट पधरी। नारे जे ॻोठ मीर मोहम्मद जागीराणी में घर खे बाहि लॻण सबबि 2 मासूम बाड़ा सड़ी फौत।
पुरत जे घर खे चुल्मा चिणग उथण सबबि बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में 5 वरनि जो हुसैन गुल ऐं 2 वरनि जी शर्मिला जागीराणी सड़ी फौत। ऐं तुर्किया में इजलास खां कुछ घड़ियों अॻु पार्लियामेंट ते आपघाती हमले जी कोशिश नाकाम, 2 सिक्योरिटी एहलकार ज़ख़्मी। सिक्योरिटी ते मौजूद एहलकारनि हिक आपघाती बमबार खे मारे छॾियो, हिक बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। तुर्क घरू वज़ारत मूजिब 2 दहशतगर्दनि घरू वज़ारत जी इमारत में दाख़िल थियण जी कोशिश कई। हिक बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, 2 दहशतगर्द फायरिंग कई पर एहलकारनि जी फायरिंग में मारिजी वियो। धमाके वक़्तु फायरिंग जा आवाज़ बि ॿुधण में आया।